एमडीएस यूनिवर्सिटी अजमेर ऐं कोटा यूनिवर्सिटी जो जेको सिलेबस आहे उन में फस्ट पेपर शाह ऐं सामी साहब रखियल आहिनि। पाण सामी साहब मां ई जेको किताबु आहे उन मां मां तव्हांखे हिन मां पंहिंजे हिसाब सां पढ़ी करे सम्झाए रही आहियां ऐं तव्हां हिनखे ॿुधंदा त हिन पूरे किताब जो निचोड़ हिन सॼे वीडियो में तव्हांखे मिलंदो ऐं मां सम्झां थी तव्हां हिन सां लाभ वठी सघो था, जंहिंमें हिन में जनम, बालकपण, सरल स्वभाव, विद्या, गुरु सॼो निचोड़ आहे किताब हिन नोट्स हिन में मुंहिंजे तरफ़ां ॿुधायल वीडियो। सामीअ जो वेदांत मत। 18वीं सदीअ वारी सिंधी भक्ति काव्य धारा जी टिमूर्ति शाह लतीफ़, सचल सरमस्त ऐं सामी सिंधी साहित्य संसार जा 3 अमूल्य रतन आहिनि, जिन जी अमर कविता ते सिंधी साहित्य ऐं समाज खे फ़ख़ुरु आहे। सामी हिकु महाजागृतीअ जे दौर जो पोयों संत कवि मञियो वेंदो आहे, जंहिं पंहिंजे गुरुअ जे ज्ञान, कृपा ऐं वेदांत जे अभ्यास द्वारा पाण त आत्मज्ञान पातो ई साण उन जो रस सिंधी समाज खे बि चखायो। सामीअ जो जीवन चरित्र में पहिरीं पॉइंट आहे जनम स्थान ऐं पिता। सामी साहिब जो जन्म शिकारपुर सिंध में ईस्वी सन 1743 में थियो। महाकवि सामी साहिब जो पूरो नालो चैनराय बच्चूमल दत्ता रमाणी हो। हू शिकारपुर सिंध जे मशहूर लुंड ख़ानदान में ॼावा हुआ। कंहिं किताब में सामी साहिब जे पिता जो नालो बच्चूमल बि लिखियलु आहे, जंहिंखे मुरलीधर बि चवंदा आहिनि। सामीअ जो पिता कपिड़े जो वापारी हो। हुन जो स्वभाव नरम ऐं दया वारो हो। धन हूंदे बि घमंड न हुअसि। हुनखे बि आत्मिक रंग लॻल हो ऐं सुठी कमाई करे अटकल 50 सालनि जी उमिरि में राह रबानी वरिताईं। सामी साहिब में पंहिंजे पिता मां ही सहनशीलता, ज्ञान, सहानुभूति ऐं सभिनी लाइ सिक जा गुण आया। विद्या ॿी पॉइंट। सामीअ जे सलोकनि जी रचना मां पतो पवे थो त सामी पंहिंजे शुरूआती जीवन में गुरमुखी, हिंदी ब्रैकेट में शास्त्री लिखियल आहे ऐं हटवाटिका अखर व्यापारी हुअण जे नाते सिखियो। सामीअ जे सलोकनि में अरबी, फारसी लफ़्ज़नि जी झलक मिले थी। संस्कृत ऐं हिंदी जो त गूढ़ो अभ्यास कयो। सामीअ जे सलोकनि में वेदांती सूत्रनि जो तत्व, गीता जो ज्ञान, दिव्य आत्मिक ज्ञान जी उपज आहे। गुरु। सामी साहिब जो गुरुअ जो नालो स्वामी मेघराज हिकु ब्राह्मण हो, जो संस्कृत जो महान विद्वान पिण हो। बहावलपुर रियासत जे अहमदपुर शहर जो रहाकू हो के उन्हनि खे कश्मीरी पंडित बि चवनि था। स्वामी मेघराज संस्कृत भाषा जो विद्वान, वेदनि शास्त्रनि जो ॼाणू, स्वभाव जो सरल ऐं ऊची रहत जो धणी हो। ओचितो अची सजण बीठो साम्हूं। सामी साहिब जे गुरुअ मिलण जी बि हिकु अलॻि रिथा आहे। सुतल लाल उथी पाण सुञाण, मूंसां प्रीत रखी, आदर्शी रहत धार ऐं ईश्वर जी शरण वठी पंहिंजी अविद्या ब्रह्म निवार। ही सभु स्वामी खे सपने में उनजे गुरुअ चयो। सामी खे ही लफ़्ज़ सपने में महाप्रकाशी पुरुष ॾिठो, जंहिंजे चहिरे ते नूरानी नूर पे झलकियो। सुपने खां पोइ सामी साहिब बेचैन रहण लॻा, दिव्य मूर्ति जे दर्शन लाइ व्याकुल थी विया। जॾहिं दुकान ते कपिड़ो विकिणी रहियो हो त पंहिंजे अॻियां सपने वारे पुरुष खे ॾिसी हैरान थी वियो। पतित खे पावन सामी कयो सतगुरुअ,
पर्ची ॾिनाई पंहिंजो निज निर्मल दर्शन, थियड़ो मन अमन अविद्या कल्पत न रही। स्वामी मेघराज हिन शिष्य खे रूहानी ज्ञान ॾेई परमात्मा जे रंग में रंगे छॾियो। स्वामी जी प्रार्थना करण सां स्वामी मेघराज पंहिंजे प्यारे शिष्य जे घर 40 ॾींहं रहियो ऐं पंहिंजे ज्ञान सां पाड़े कयो परिपक्व मुर्शिद ख़ासि मुरीद खे। भाई चैनराम यानी स्वामीअ ते मेघराज एतिरो त महिरबान हो जो हमेशह पंहिंजी खट ते विहारे ज्ञान जूं आत्मिक पिकूं पियो प्यारींदो हुअसि। स्वामी साहिब जो सतगुरु बाबति मशहूरु श्लोक आहे, सतगुरु जहिड़ो शाह कोन ॾिठोसीं काथे, पर्ची ॾिनो जंहिं प्रेम सां आत्मधन अथाह, नकी पुछियाई जात पात नकी पुछियाई राह। स्वामी साहब पंहिंजे गुरुअ खे इज़त ॾियण लाइ पंहिंजे श्लोकनि में सामी, मेंगो, ॿांभण नाला रखिया। स्वामीअ जे श्लोकनि जी ॿोली शिकारपुर सिंध पासे जी सरेली माधुर्य गुण सां भरपूर आहे। आम ज़िंदगीअ मां ॼातल सुञातल उपमाऊं रूपक ऐं प्रतीक कमु आंदा आहिनि। जीअं त अविद्या रुलाए थी जन्मनि में हिन जीअ खे, जीअं बाज़ीगर बांदर खे दर दर पिनाए। स्वामीअ ते असर। नारायण दास वैरागीअ जो टिकाणो शिकारपुर में हो, जो सत्संगी हो, जंहिं सां बि स्वामी साहिब घणो कुझु पिरायो। स्वामी साहिब पारखू हो, हुन हर हंधां जिते लालण जी लालण ॾिठई, आत्मिक शांती ॾींदड़ वाह ॾिठी, मन खे आनंद ॾियण वारा वचन ॿुधा, उन्हनि खे अंदर में रखी अॻियां वधियो। स्वामीअ जी वाणीअ में निज जुदा जुदा शाइरियुनि जूं झलकियूं मिलनि थियूं। तिन में मशहूर आहिनि शाह अब्दुल लतीफ़, सचल सरमस्त, शाह इनायत, रोहल ऐं ॿिया। स्वामीअ जी हयाती ऐं संतान। स्वामी साहिब खे वृद्धावस्था में हिकु संतान जी प्राप्ति थी। स्वामीअ जो वेदांती मत। स्वामी साहिब वेदांती कवि हुआ। वेदांत जी फिलॉसफीअ या तत्व ज्ञान में हुननि जी श्रद्धा हुई। ब्रह्म सत्य जग मिथ्या जीवो ब्रह्मे नापर। वेदांत जो सार हिन रीत आहे, जग मिथ्या आहे, माया जे ब्रह्म करे मां ऐं तूं जो फ़र्क़ु थी पियो आहे। अज्ञान जीव खे यानी इंसान खे ग़लति रस्तो थो ॾेखारे, जंहिंजे करे हीउ खिन बंगुर जगत सचो थो लॻे। मनुष्य जे रूहानी तरक़ीअ जी राह में 5 दुश्मन आहिनि, काम, क्रोध, लोभ, मोह ऐं अहंकार। इन्हनि विकारनि खे त्यागे इंसान जॾहिं सचनि साधु संतनि जे संग में ईंदो, तॾहिं अविद्या अज्ञान जो पर्दो दूर थींदो ऐं पोइ संदसि मन मां अलॻपिणे जी भावना नष्ट थी वेंदी। इहो बि भरम दूर थी वेंदो त आत्मा परमात्मा खां अलॻि न आहे, यानी आत्मा परमात्मा जे एकता जो अनुभव थींदो। जीअं रोशनीअ जो किरणूं रोशनीअ में ऐं बूंद सागर में समायल हूंदी आहे, तीअं जीव परमात्मा में विलीन थी वेंदो आहे। वेदनि जी वाणी सिंधीअ में सुणाया। श्लोकनि में वेदांत जी सम्झाणी ॾींदड़ स्वामी साहिब जिन जो चवणु आहे त जीवन सफल बणाइण लाइ सिर्फ़ु साधु संतनि जो संग करणु काफ़ी न आहे। अचरज हिकु आहे, स्वामीअ खे हिन जीअ जो ज्ञानी पंडित थी करे सभ खे सम्झाए
हीरा माणिक मोती परखे मुल पाए, वेठो विञाए पाण पंहिंजो पाण में। स्वामी साहिब चवनि था त असांखे पाण आत्मज्ञान हासिल करण करे परमेश्वर जी प्राप्तीअ जो जतन करणु घुरिजे। इंसान खे ममता मोह जो त्याग करणु घुरिजे। परमात्मा सां सचो प्रेम करणु घुरिजे। भगवान जो दास या शेवक बणजण में जीवन जी सार्थकता आहे। ब्रह्म सत्य जगत मिथ्या, यानी ब्रह्म सत्य आहे ऐं संसार असत्य। स्वामी साहब चवनि था, कूड़ो बखेड़ो अथी माया मोह जो, समझी कट स्वामी चए जुगे मां झेड़ो। स्वामी सिंधी भक्ति काव्यधारा जो ज्ञान मार्गी कवि हो, जंहिंखे वैदिक ऋषियुनि जीअं आत्मज्ञान प्राप्ति थियल हुई। वेदनि जे बारे में चयो आहे, वेद संत हिकु रूप साख ॾियनि था सच जी, समझी ॾिस स्वामी चए तूं आत्म संधि अनूप। यानी वेद ऐं संत सभु हिकु ई ॻाल्हि चवनि था। फिर वेदनि जी वाणी वेदनि जी सुणाए तो श्लोकनि जे अंदरि प्रेम श्रद्धा सां से ॻाया था वञनि हर कंहिं मकान। स्वामी साहिब गृहस्थ जीवन में रही करे बि कमल जे गुल वांगुरु सदा निलेप रहियो। रहन मंझि जहान सदा आलेप कंवल जा। जीअं कमल जो गुल पाणी में रही करे बि, कीचड़ में रही करे बि सदाई सुरक्षित हूंदो आहे, तीअं ई स्वामी साहिब चयो कि पाण खे बि संसार में रही करे बि परमात्मा सां लिंव लाइण छॾणु न खपे। स्वामी पंहिंजनि श्लोकनि में वेदनि जे सार खे, शास्त्रनि जे वीचारनि, गीता जे ज्ञान खे सवलनि मत ते असर कंदड़ लफ़्ज़नि में अवाम जे साम्हूं रखियो आहे। वेद पुराण क़ुरान कवि सभिनी में हिकु सुत, समझी ॾिस स्वामी चए लाए मन मज़बूत। स्वामीअ जी वेदांती दर्शन में गहरी आस्था हुई, जंहिं मूजिब ही जगत मिथ्या आहे। काया ऐं माया कूड़े कल्पत जी, जीअं फोटो जल में दरख़्त जी छाया। स्वामी साहिब ब्रह्म जा 2 रूप ॿुधाया आहिनि, निर्गुण निर प्लस आकार, सगुण सब प्लस आकार। सत्ता समान बसे सगुण निर्गुण में हेकड़ी। जीव ब्रह्मा विष्णु महेश ऐं 5 तत्व पृथ्वी पाणी तेज वायु आकाश। माया जा रूप ॿुधाया अथई, धन स्त्री संतान ज़मीन। माया ही अविद्या ऐं मृग तृष्णा आहे। भारतीय शास्त्र जे अनुसार ईश्वर पाइण जा 3 मार्ग आहिनि, ज्ञान भक्ति कर्म उपासना। ज्ञान ॻाल्हि चवनि था हिकिड़ी, समझे को स्वामी चहे नेही निर अभिमान। ज्ञान कर्म उपासना सभिनी खे श्रेष्ठ मञियो आहे, मगर सूफ़ी रत जे प्रेम यानी इश्क खे बि घटि की नथो चवे। स्वामी जे वेदांत जा वीचार, जीव अविद्या सबबु इन खे ई सच सम्झी वेहे थो। जॾहिं गुरु ज्ञान सां अज्ञान जो पर्दो लहे थो, तॾहिं किरणूं वञी सिज में मिलनि थियूं, बूंद वञी समुंड में एकाकार थिए थी। स्वामी ज्ञान मार्ग जो अद्भुत कवि ऐं टीकाकार आहे। हू साफ़ लफ़्ज़नि में चवे थो त मां का नई ॻाल्हि नथो करियां, न वरी का निराली ॻाल्हि ॿुधायां थो। मां साॻी ॻाल्हि करियां थो जा संतनि फ़क़ीरनि कई आहे।
सामी साहिब ॿाहिरि ॾेखावे जो विरोधी हो। मालिक अंदरि विराजमान आहे, पोइ पथर पूॼण सां छा वरंदो। आत्मज्ञान प्राप्ति सां ई ईश्वर जी प्राप्ति आहे। शाह सचल सामी सभिनी हिक ई ॻाल्हि मञी आहे। शाह जी चवनि था, पाण ई पसे पाण खे पाण ई महबूब। सचल पुनू पुनू थी करियां आऊं पिण पुनू पाण। सामी साहिब चवनि था, पाण पंहिंजो पाण में पसाजा पेही। मूंखे उमेद आहे त तव्हांखे हिननि नोट्स मां हिन 15-20 मिंटे जी वीडियो में तव्हांखे सामी साहिब जा सभई सुवाल हल करण जा जवाब तव्हांखे मिली वेंदा। हिन खे ध्यान सां ॿुधंदा त हिन में सामी साहिब जो हर हिकु पहलू ते नज़र विधी वई आहे, जंहिंमें तव्हांजा वेदांती मत अची वियो ऐं सामी साहिब जेके पंहिंजी ज़िंदगी में सिखियाऊं ॾिनियूं आहिनि उन्हनि सभिनी ते तव्हां हिन खे ॿुधी करे पंहिंजा सवालनि जा जवाब लिखी सघो था। मां एतिरी उमेद रखां थी। जय झूलेलाल।